حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فأما الإنسان إذا ما ابتلاه ربه فأكرمه ونعمه فيقول ربي أكرمني، وأما إذا ما ابتلاه فقدر عليه رزقه فيقول ربي أهانن. كلا بل لا تكرمون اليتيم ولا تحاضون على طعام المسكين وتأكلون التراث أكلا لما وتحبون المال حبا جما. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. मुझा प्यारा दोस्तों, जी मुझा साईं, सभिनी खे ईद उल फित्र जो मुबारक। यकीनन तव्हां रमज़ान मल्हायो हूंदो, लख लख मुबारक मुझा साईं। रोज़नि सां, तरावीहुनि सां, तिलावत सां पंहिंजे रमज़ान खे तव्हां सजायो बणायो हूंदो। तव्हांखे इन्हनि इबादतुनि जूं मुबारक हुजनि। अल्लाह जे पाक नाम जा फजर सूरत जूं कुछ आयतूं इन फ़कीर नाचीज़ तव्हांजे साम्हूं तिलावत कयूं आहिनि। इन्हनि आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू जल्ल शानहू पंहिंजे बाननि इंसाननि जे आज़माइश जो ज़िक्र फरमायो आहे, इंसाननि जी परखा जो ज़िक्र फरमायो आहे। तवज्जो तव्हांजो चाहींदुसि, दिलुनि खे हाज़िर कयो, ज़हन मूॾे मुतवज्जे कयो, दिल खे हाज़िर करे पोइ वेही मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। गर्मी बि आहे, पर गर्मी में जे पघर निकितो न, इहो पघर बि तव्हांजे बदन तां दोज़ख जूं बाहियूं माफ़ करे छॾींदो। असीं आहियूं बाना, अल्लाह असांजो मालिक आहे, असांजो ख़ालिक आहे। उन्हें पैदा कयो, उपाइण वारो, निपाइण वारो, खाराइण वारो, प्यारण वारो, जियारण वारो, मारण वारो, हलाइण वारो, चलाइण वारो, इज्जत ॾियण वारो। अञा तव्हांजो ध्यानु मूं ॾे न थियो। परवरदिगार चओ अल्लाह, पालणहार, उपाइणहार, निपाइणहार, जियारण वारो, मारण वारो, इज्जतूं ॾियण वारो,
दुनिया जे अंदर आणण वारो दुनिया खां अॻिते वठी वञण वारो जे खीर ॾिना जे पुट ॾिना जे इज़तूं ॾिनियूं जे माल ॾिना जे तव्हांखे सिहत ॾिनी अखियुनि जो मिठो नूर ॾिनो ॿुधण जे लाइ कन ॾिना ॻाल्हाइण जे लाइ ज़ुबान ॾिनी हलण जे लाइ पेर ॾिना चखण जे लाइ ज़ुबान ॾिनी सिंघण जे लाइ नक ॾिनो सभई नक वारा आहियो सभई नक वारा आहियो बेनको हिते ईंदो ई कोन जे ईंदो त इंशाअल्लाह ऑपरेशन करे नक लॻाए पोइ मोटाए बेनको हिते ईंदो ई न पर ईंदो त इंशाअल्लाह रब असांजो मालिक असीं उन जा बाना आहियूं थियण त ईअं खपे बाने खे मालिक जहिड़े हाल में रखे ख़ुशि रहे मालिक मालिक बानो बानो पर के बाना वरी नखरे बाज़ में थींदा नौकर वरी नखरो सो बि मालिक सां अञा ॿिए के सां यारूं ठाकुर सां करे त वॾी ॻाल्हि आहे मालिक सां नखरो ठहे थो जवाब ॾियो मालिक सां जे हेॾा वड़ कया नखरो ठहे थो हिकिड़ो माण्हू मूं वटि आयो चई साईं ज़िंदगी गुज़री आहे पर को भलो माण्हू न मिलियो जंहिंजी मज़ूरी कयां सॼी मातरी खुली पई मज़ूरी कर न ईअं न कीअं भला चई मां वञा मज़ूरी जे लाइ मूंखे वठी वञे पोइ एयर कंडीशन कमरो हुजे उन में मूंखे सुम्हारे बिस्तरे ते मंझंदि जो उथां खुश्का चांवर हुजनि अंब हुजनि छेले जो गोश्त हुजे उफराटा हुजनि उहे खाराए भई खाई पी वरी सुम्ही पवां शाम ताईं तो निंड कयां पोइ वरी उथां वरी शाम जी मानी खाराए पोइ जेतिरा पैसा घुरां ओतिरा मूंखे ॾे ते हाणे मज़ूरी ते खणो वञे अहिड़ो माण्हू मिले ई कोन वो जो हाणे फ़क़ीर खे भाड़ो तुंहिंजो मां थो भरायां के गिदू बदर में तोखे छॾे तुंहिंजो इलाज हुते थींदो सम्झो था न असीं आहियूं बाना ऐं अल्लाह असांजो मालिक ॾुख हुजे त हुनजी मर्ज़ी सुख हुजे हुनजी मर्ज़ी जेकॾहिं आज़माए उनजी मर्ज़ी असांखे जोड़ा जोड़ा पुटनि जा ॾे उनजी मर्ज़ी रुपए न्याणियूं ॾे उनजी मर्ज़ी भला ॾे ई न उनजी मर्ज़ी असांजा नखरा वॾा आहिनि हुन मज़ूर वारी ॿुधाई पंहिंजी नखरो इन इंसानी ज़हनियत इंसानी तबीयत के अल्लाह ताला कुरान में बयान कयो ॿुधंदो रब फरमाए थो फअम्मल इंसान इज़ा मब्तलाहु रब्बुहु पर इंसान जॾहिं उनखे उनजो परवरदिगार परखे थो उनजो मालिक उनखे आज़माए थो فأكرمه ونعمه पोइ उनखे इज़तूं थो ॾे नेमतूं थो ॾे उनखे सिहत हुस्न जवानी माल दौलत खीर पुट हर नेमत थो ॾे पोइ जॾहिं नेमतूं मिलनि थियूं
फयकूल रब्बी अकरमन पोचे तो हाय अल्लाह मुते बड़ा करम करे छया रब मुते बड़ा करे छया यारो बुधाई मुते रब सही पुत्र भरी बियो पुत्र भरी गाड़ी भरती दम भरी बंगलो भरतो दम पंजो मोरे में बंगलो भरतो दम मुखे रब नवाज़े छडियो रब मुखे अडे छडियो खुश थींदो टिड़ंदो खुशियूं मल्हाईंदो पैसा मिलिया दौलत मिली इज्जत मिली खीर मिलिया पुट मिलिया रब जी वाखाण कंदो खुश थींदो हर कंहिंखे ॿुधाईंदो अम्मा इदा मबतलाहु ऐं पर जॾहिं उनखे अल्लाह आज़माईंदो आहे फक़दर अलैहि रिज़्क़हु उनजे रोज़ी में रब तंगी आणींदो आहे रोज़ी में तंगी आणींदो आहे तो उन्हें मला जॾहिं महिल तंगी मिलंदसि घर खां निकिरंदो फयकूल रब्बी अहानन जेको माण्हू मिलंदुसि उनखे चवंदो आहे रब मूंखे ज़लील करे छॾियो रब मूंखे ख़्वार करे छॾियो रब मूंखे बुछड़ो बणाए छॾियो रब मूंखे मिस्कीन बणाए छॾियो रब मूंखे ही ज़ुल्म कयो रब मूंसां ही नाइंसाफ़ी कई अल्लाह ज़ुल्म खां पाक अल्लाह ज़ुल्म खां पाक रब नाइंसाफ़ी खां पाक रब फरमाए तो जे माल ॾिनो मां इहा बि तुंहिंजी आज़माइश हुई जे तंगी ॾिनी थी मां त इहा बि मुंहिंजी आज़माइश ओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अञा मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या अकरमहु व नअमहु इज्जत ॾिनई नेमतूं ॾिनई इहा बि आज़माइश आहे खीर ॾिनई पुट ॾिनई माल ॾिनई सिहत ॾिनई हुस्न ॾिनई जवानी ॾिनई इहा बि आज़माइश आहे कर्ज़ ॾिनई मर्ज़ ॾिनई बीमारी ॾिनई पोख में नुक़सान ॿोॾ अची वई कोरोना अची वई तंग दस्ती अची वई महांगाई थी वई इहा बि अल्लाह जे तरफ़ां आज़माइश आहे इहा बि फ़र्क़ु आहे कॾहिं माल ॾेई थो आज़माए कॾहिं माल फुरे पोइ थो आज़माए कॾहिं ख़ुशहाल करे थो आज़माए कॾहिं बदहाल करे थो आज़माए कॾहिं मालामाल करे थो आज़माए कॾहिं कंगाल करे थो आज़माए कॾहिं पुट ॾेई थो आज़माए कॾहिं पुट फुरे थो आज़माए कॾहिं अल्लाह तोखे बंगला ॾेई थो आज़माए वरी सिलसिला हाणे बंगला केराए थो आज़माए पोखूं ॾेई सुठा फसल ॾेई थो आज़माए वरी बीठल फसल ते पोइ ॾिसां फोड़े थो आज़माए आहे जिंदगी जा अलाह अचण आहिनि तव्हां बि ॾिसंदा आहियो सदाई हिकिड़ो हाल न हूंदो आहे तूं चवी सदाई ख़ुशहाल हुजां ईअं न थींदो तूं चवी सदाई सिहतमंद हुजां ईअं न थींदो बीमारी बि तुंहिंजे लाइ रब ठाही आहे तंगी बि तुंहिंजे लाइ रब ठाही आहे परेशानियूं बि इंसान जे लाइ रब ठाहियूं आहिनि ख़ुशहाल बणाए मर्ज़ी वारो बदहाल बणाए मर्ज़ी माना जो थिया समझो हले न समझो तुंहिंजी ॻाल्हि तव्हां ताईं पहुती हले न पहुती पहुती चओ सल्लल्लाहु अलैहि
मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि अञा मुझे ध्यान कयो हाणे ये ॿ कंडीशनूं माननि जूं रब बयान कयो माल मिले थो त माण्हू छा थो चवे खुश तो थिए जो मुझे रब मुखे अकरम मुझे करम कया थे मुखे नवाज़ियो थे वरी जे करे तंगी थी मिले रिस्क जी तंगी थी थे तो छा तो चवे रब्बी अहानने मुझे रब मुखे ज़लील करे मुझे रब मुखे ख़ार करे छॾियो आहे ये इंसान की जिंदगी जूं इंसान की तबीयत कैफियतूं माल मिले थो वाखाण करे थो खुश थिए थो पर तंगी अचे थी रब जी शिकायत थो करे हाणे अॻिते रब क़ुर में हिकिड़ो लफ़्ज़ आंदो आहे कल्ला इएं न आहे तव्हां सोचियो आहे इएं न आहे कल्ला इएं कोन्हे जे तव्हां खे माल ॾिनो अथमि त परखिया वठो जे तंगी ॾिनी अथमि त आज़माया वठो कल्ला इएं न सम्झो त मूंखे रब माल ॾेई मूंखे इज़त ॾिनी आहे माल फुरे मूंखे रब ज़लील कयो आहे कल्ला इएं न आहे रब आहे मुंहिंजी मर्ज़ी आहे जीअं तव्हांखे राह अॻिते रब अजीब ॻाल्हि चई आहे अजीब ॻाल्हि रब चई आहे कल्ला हरगिज़ न इएं न आहे जे तव्हां सोचियो था भला तुक्रिमूनल यतीम जॾहिं तव्हांखे मूं ख़ुशहाली ॾिनी पैसो ॾिनो दौलत ॾिनी माल ॾिनो त तव्हां यतीमनि जी इज़त कई हुई को ग़रीब मिस्कीन तव्हां वटि आयो तव्हां उनजो ख़्यालु कयो को ॾुकड़ियल यतीम सरवा जो अबो मरी वञे अमड़ गुज़ारे वञे यतीम ॿार यतीम न्याणी तव्हां वटि कॾहिं कोई यतीम आयो तव्हां हुनजो ख़्यालु कयो तव्हां हुनखे इज़त ॾिनी त यतीम आहे हिनजो अबो मरी वियो आहे मां मालदार आहियां मूं वटि आयो आहे हिनजी तव्हां मदद कयो तव्हां कॾहिं मालदारी जे दौरान मूं त तव्हांखे पहिरीं ख़ुशहाली ॾिनी न पोइ तंगी जो आई आहे छो आई रिस्क में तंगी आई छो आई जॾहिं ख़ुशहाली ॾिनी माव भला तुक्रिमूनल यतीम यतीमनि जी तव्हां इज़त न कई वला तहातून अला तआमिल मिस्कीन तव्हां मिस्कीननि खे मानड़ी वञी खारायो को बुखारड़ो तव्हां वटि आयो हेॾो गंज रब ॾिनो पटई जा खरा रखण 20 करार अन्न खयो हिकिड़ो ग़रीब आयो उनखे मुख भरे न ॾिनो हेॾियूं घर में मानियूं बोड़ गुलाब हेॾा ईद ते तव्हां पंहिंजे घर में कंहिं को पाड़े में को ग़रीब को यतीम मिस्कीन तव्हां उनजो ख़्यालु कयो उन ते ध्यानु कयो हुयव रब पूछे तव्हां चओ था त रब मूंखे ज़लील कयो आहे रब मूंखे तंगी ॾिनी आहे तव्हां पंहिंजे लक्षणनि खे ॾिठो आहे पंहिंजे प्रकारनि खे तव्हां ॾिठो आहे जॾहिं दौलत ॾिनी मां पैसो ॾिनो मां त तव्हां पेर कहिड़ा खया हुया कम कहिड़ा पे कयो कॾहिं तव्हां यतीम खे इज़त ॾिनी कॾहिं तव्हां मिस्कीन खे मानड़ी खाराई पर ॿिए खे मानी जी सलाह ॾिनव पाण त न खारायो पर ॿिए कंहिंखे बि सलाह ॾिनो त हे ग़रीब आहे हिनखे मिस्कीन खे मानड़ी खारायो औरत मुड़स मरी विस सैयद ज़ादिया आले रसूल बन्याणियूं हिन यतीम माई वेचारी पर्देदार आले रसूल वॾे शहर में आई को वॾो मालदार हो पैसे ॾोकड़ वारो धन दौलत वारो उन्हें जे दुकान ते लड़ी आई सेठ साहब मां मिस्कीन न्याणी
जे नबी जो कलमो पढ़ंदो ही उन्हें मोहम्मद जी आल मुझो मुड़स गुज़ारे वियो आहे मुझो ही बन्याणियूं यतीम आहिनि बेवा औरत आहियां बचड़ियूं यतीम अथनि अल्लाह वास्ते मुझी मदद कर फरमाए थो न जॾहिं माल मिले वठो त पोइ तव्हां यतीमनि जो ख़्याल ई नथा कयो ग़रीबनि मिस्किननि खे मानी नथा करायो पैसो दौलत माण्हू खे मगरूर बणाए छॾींदी आहे उन सेठ ने सैयद ज़ादी खे चवण लॻो तूं सैयद ज़ादी आहीं हा आले रसूल आहियां जे सैयद जो सनद अथई शुजरो अथई सैयद हुजण जो तव्हां जेको तेको अचे पाण खे सैयद थो सॾाए माई जे अखियुनि में ॻोढ़ा अची अबा जे ख़ैरात न छोड़ी मूंखे तानो न ॾे मूंखे मेणो न ॾे साईं फरमाइनि था मुंहिंजी उम्मत में वॾो जाहिल उहो आहे जेको कंहिंखे ज़ात जो तानो जेको कंहिंखे ज़ात जो मेणो ॾींदो आहे मुंहिंजी उम्मत में पुछड़े में पुछड़ो माण्हू इहो तूं कोरी आई तूं मोची आई तूं मुहाणो आई तूं फलाणो आई कंहिंखे ज़ात ते मेणो न ॾींदो कर पर जेको भली ज़ात सॾाए अचे त इज़त कंदो कर अॻिते हुनजो माई वीचारी चवण लॻी त मां आहियां सैयद ज़ादी पोइ हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे मदद करी या न करी का ख़ैरात कोन्हे तुंहिंजे लाइ माई वीचारी निकिती अखियुनि मां लुड़का ईंदी अॻिते वधी हिकिड़ो वॾो दुकान वॾो सेठ ॾिठई उन जे दुकान ते लड़ी वई यहूदी या मजूसी या गैर मुस्लिम अब मुसलमाननि जे नबीअ जी मां आल आहियां मुंहिंजो मुड़ुस गुज़ारे वियो आहे ही मुंहिंजूं बचड़ियूं न्याणियूं यतीम आहिनि मुंहिंजी मदद कर वो गैर मुस्लिम चवण लॻो अम्मा भली करे आई है मिठे मोहम्मद जी आल आई तुंहिंजूं लतूं मुंहिंजूं अखियूं नौकर खे चई मुंहिंजो फलाणो बंगलो जेको ख़ाली आहे वो इन सैयद ज़ादी जे हवाले कयो जरूरत जो सामान लड्डा कपड़ा अटो चांवर सीधो वखर वेगर हड़ई पहुचाए अच ही औरत ऐं न्याणियूं इहो बंगलो मो हिननि जे हवाले कयो रात थी ओ सेठ जेको मुसलमान हो जे वटि न्याणी अव्वल वई हुई रात जो ख्वाब में ॾिसे थो त मशर जो मैदान अल्लाह जी कहारी कोरट लगी पई आहे फरिश्तनि जी पकड़ धकड़ा माण्हुनि खे पकड़ींदा संजीर बाहि जा विछदा दोज़ख ॾे पकड़ियूं था वञनि मुंहिंजा दोस्तो ही ॾिसे थो त हिन खे बचे मलाइकनि पकड़ियो आहे तुझे बदअमलन जे करे तुझे गुनाहन जे करे हल तोखे दोज़ख जो आर्डर मिलियो आहे जिन मनन के पकड़े मलाइक दोज़ख ॾे वठी वञण लॻा अचानक सामूं से मदीने जो साईं थो अचे रड़ करे जी या रसूल अल्लाह मुझी मदद कयो मुखे छडायो अज़ाब खां मुखे फरिश्ता गिरफ्तार करियो दोज़ख दे पिया वञनि या रसूल अल्लाह मां तव्हांजो कलमे पढ़ण वारो मुस्लमान आहियां तव्हांजो उम्मती आहियां मुंहिंजी मदद कयो मुंहिंजी सिफारिश कयो साईं फरमाए तूं मुंहिंजो उम्मती आहीं हाँ या रसूल अल्लाह तव्हांजो उम्मती आहे
साईं फरमाइंदा भला मुझे उम्मती हुजण जी सन्नत अचे तो मुझे सैयदन का सन्नत पुछंदो ही मुझे आल खा मुझे अहल बेतन खा तू सन्नत पुछन हुई बुधाए मुझे उम्मती हुजण जी सन्नत केड़ी थी मुसलमानी जी सन्नत केड़ी थी अख खुली बस अखियों में बहन ज़हर हुए किया रिझाया तोखे किया परचाया किया रिझाया तोखे किया परचाया बस खुदा सुबह जो सवेला नौकर खां पुछी त जेका कल औरत आई हुई बन्ने हुई कादी हुई जैसे फलाने मजूसी फलाने यहूदी उन्हें के पाण वटि दर्शायो सुबह जो सवेल उन्हें वटि वियो जब वसीयत सादी मुझे हवाले कर ये छो जी तू गैर मुस्लिम आई वो असा मुसलमान जे नबी जी न्याणी आ उन्हें के मां पाण वटि आई जे खबरदार मता मुखे गैर मुस्लिम चई अज रात मदीने वारो साईं आयो हुया पाल नबी आयो हुयो हुजूर मुखे पंजो दीदार करायो सरकार फरमायो तो मुझे अहल बैत जी इज्जत कया तो मुझे नस्ल जी न्याणी जी इज्जत कया अच्छा तो के मां कलमो पढ़ाया तो के सीने से लाया दुनिया मुस्तफा जे करते विंदिया कलमो पढ़ण मदीने वारो खुद हिन मर्द के कलमो पढ़ाइण आयो सीने से लाइण आयो या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह यने आधार तू या रसूल अल्लाह यतीमन या रसूल अल्लाह यतीमन रब तो फरमाए भला तुकरिमूनल यतीम तमा यतीमन जी इज्जत न था कयो वला तहाकून अला तहामिल मिस्कीन मिस्कीन गरीबन के मानी खाराइण जो हिर्स न था रखो ॿिए खे सलाह न था ॾियो माल मिले वचो दौलत मिले वथी त एॾा मगरूर एॾा दुनिया परस्त बणजी था वञो जो गरीब मिस्कीन यतीम तव्हांखे नज़र ई नथा अचनि कल्ला ईअं कोन्हे जेकॾहिं तव्हांखे मालदार मजा मुफ़लिस बणायुमि माला माल खे कंगाल बणायुमि त इहो तुंहिंजे प्रकारनि जे करे आहे जो तो यतीमनि जी संभाल न लधी तो मिस्कीननि खे मानड़ी न खाराई इन जो नतीजो आहे वरी जॾहिं तोखे दुनिया जो नशो थियो रब जो फरमाए वतकुलून तुरास अकलल लम्मा ऐ वरसन जा माल झड़पे रड़के खाई था वञो
हलाल हराम पंजो पराओ वरसे जो माल हड़ई गिरकाए था वञो हाँ दादी मिसाल तू घर जो वॾो ई तुझा चार भाई रहन चार भेनर रहन अबो गुज़ारे वियो त तू हिकिड़ो वारिस नाही तुझा टे भाउ बि तोसां वारिस आहिनि तुंहिंजूं भेनरूं बि तुंहिंजूं वारिसियाणियूं आहिनि उहे बि अबे जी मिल्कियत में तोसां हिसेदार आहिनि भाउ त बिड़ी सिड़ी वठी थो वञे पर न्याणियूं न्याणियुनि खे तव्हां वरसो नथा ॾियो उहो बि तव्हां रहड़े रड़के खाई था वञो जरको हूंदो आहे न जरको पाणी में नंढी सनी मच्छी ईंदी आहे त हुनखे गिरकाए वेंदो आहे रब तो फरमाए वतअकुलून तुरास अक्लल लम्मा तव्हां वरसनि जा माल मेरे चूंडे हलाल हराम हड़ई गिरकाए था वञो वतुहिब्बूनल माल हुब्बन जम्मा तव्हांखे माल जी वॾी मोहबत अची थी वञे जीअं पैसो घणो तीअं लालच घणी जीअं दुनिया घणी तीअं लोभ घणो जीअं दुनिया घणी तीअं बुख घणी आहे सुनता ॻाल्हायो एतिरो पैसो घणो आहे न गरीब जारी ज्वारी खाई बि पंहिंजो राति गुज़ारे वेंदो हिनखे निंड नथी अचे चए थो हिन जी बनी फबाया हिन जो प्लाट फबाया नियाणियुनि जा वरसा सरकाई गरीबन मिस्कीननि जा माल खाई वञी यतीमनि जा माल रहड़े वञी अल्लाह जो फरमाए त तव्हां यतीमनि जो ख्याल नथा कयो रब फरमायो वला तक़रबू मालल यतीम यतीमनि जे मालनि जे वेझो बि न वेंदा कयो यतीमनि जा माल खाईंदा न कयो फअमल यतीम फला तकहर ऐं पर यतीम पोइ ते कहर न कर कावड़ न कर यतीम ते कावड़ न कर गुस्सो न कर यतीम सां ज़ुल्म न कर रब फरमाए थो त जेके यतीमनि जा माल खाइनि था यतीमन जा माल खाइनि था यअकुलून फी बुतूनिहिम नारा ये जहन्नम जी बाह जा टांडा पंहिंजे पेट में भरनि था यतीमन जो माल जेको खाए थो न ये जहन्नम जी बाह जा टांडा पंहिंजे पेट में था परावा माल केतिरा ॾींहं खाईंदे केतिरा ॾींहं मज़ा माणींदे मौत मथुं भॼो बीठो आहे मौत आयो माल हिते रहिजी वेंदो मिल्कियतूं बंगला जायूं बनियूं ज़र ज़ेवर ज़मीनूं धन दौलतूं हिते रहिजी वेंदियूं अणसिबियल कफनी पायूं इहो थो वञे सरदार विया मीर विया पीर विया ताजर विया तवंगर विया छा खणी विया जवाब ॾियो खणी विया कुझु हाँ जे दुनिया ते पावर आहे न ते दुनिया ते तोखे गुरूर आहे या हिते धूड़ पई पाईंदी ॾिसी दुनिया न कर पावर हिते पई धूड़ पाईंदी हॾनि ते पिया कुता गिरंदा बदन सारो फना हूंदो ओ दुनिया जे बेवफा गुल खे न बागन में पका हूंदो असां खां पोइ असां जहिड़ा दुनिया में ॿिया लखे हूंदा असांजो हीअ बदन प्यारो कब्र जी खाक में हूंदो
कबर जी खाक में तोखे त इहो ख़्याल ई कोन्हे त को मौत बि ईंदो को अॻिते सची ॿुधायो क़ुरान मथे ते थो रखां सची ॿुधायो मौत यादि आहे मौत यादि हुजे हा त इहे लक्षण हुजनि इहे तुंहिंजा किरदार हुजनि ख़ुदा जो कसम आहे जेके मौत यादि हुजे उनजी हीअं विख गुनाह जे पासे खजी न सघे अखि उनजी पराओ नंग ॾिसी न सघंदी उनजी ज़ुबान गुथो लफ़्ज़ ॻाल्हाए न सघंदी जेके पंहिंजो मौत यादि हुजे इहे भेलू करी हा इहे ग़रीबनि जा ॾोढा लताड़ी हा इहे मिस्कीन जा माल गिरकाई हा छो त मौत यादि कोन्हे हा हिकिड़ी कम जी ॻाल्हि ॿुधायां कंहिंखे ॿुधण जो शौक़ु आहे सलाद पढ़ो तो बार कयां इमाम बज़ार रिवायत आंदी या मदीने वाले मीर फरमायो मन कफल यतीमन लहू ज़ा कराबतिन औला कराबतन लहू फअना वहुव फिल जन्नत कहातैन व ज़म्म इसबुई साईं फरमाइन था जे मुझे उम्मती के यतीम जी परवरिश कई पो यतीम माइट रिश्तेदार हुयो या धारियो हुयो सोट मासाद पुट पुफाट मलवेर मरी वियो उन जो बच्चा यतीम थी विया ये पंहिंजा ख़राबत आहे पर हिकिड़ो तुंहिंजी ज़ात पी आहे तूं चांडियो हू वरी साईं मुंहिंजा खोसा यतीम थी वियो मिट्टी नाहे माइटी नाहे ज़ात नाहे धारियो आहे पर यतीम आहे साईं फरमाइनि था जंहिं बि कंहिं यतीम खे पालियो क़यामत जे ॾियारे मूं मुहम्मद सां हीअं गॾु हूंदो अशद ऐं विची आंगुर मिलाए फरमायो जी हे बांगरियूं गॾु आहिनि यतीम खे पालण वारो मूं मुहम्मद करीम सां हीअं जन्नत में गॾु पिरीअ जो पाड़ो खपे मदीने वारे मीर जो पाड़ो घुरिजे हा सोलो रस्तो आहे मां हाणे सोचियो आहे त हिकिड़ो मां यतीम खानो ठारायां जेके बि दुनिया जा यतीम हुजनि मूं वटि अची पइजो पर इहो हिकिड़े हथ सां ताड़ी त न वॼंदी न हड़ई गॾिजी तव्हांजो थींदो मददगार थींदो यतीम खानो ठहरायूं जेसी वो ठहे तेसी ते तव्हां पंहिंजे ॻोठ में ॾिसो को यतीम आहे उनजी परवरिश कयो ॿियो कुझु न हुनखे वठी पंहिंजे घर नथा रहाए सघो त जिते रहियो पियो आहे उते उनजी ख़िदमत पंहिंजे लाइ फ्रूट वठी अचो पंहिंजे बचड़नि जे लाइ त यतीम जे लाइ वठी अचो ईद ते पंहिंजे लाइ कपिड़ा वरितो पंहिंजे बचनि जे लाइ कपिड़ा वरितो यतीम जे लाइ केर मूंसां इन ॻाल्हि ते यादि कंदो यतीम जी संभाल लहंदो पक था चओ हदीस अॻिते पढ़ां या कम जी ॻाल्हि मदीने वारे सां गॾु अहिड़ी वॾी ॿी कम जहिड़ी कहिड़ी ॻाल्हि हाणे हदीस अॻिते पढ़ां साईं फरमाइनि था वमन सा अला सलास बनातिन फहुव फिल जन्नत व कान लहू का अज्रिल मुजाहिद फी सबीलिल्लाह साइमन व काइमा
जेको माण्हू टिनि न्याणियुनि खे पाले पंजूं थस या के बेजूं हिने टे न्याणियूं पाले ताते खाराए प्यारे जवान थियनि शादियूं कराए परणाए शींहं कुल्ले चाढ़े उन्हनि न्याणियुनि टिनि न्याणियुनि जी परवरिश सेवा करे साईं फरमाइनि था फल जन्नत इहो जन्नती आहे इहो टिनि न्याणियुनि खे पालण वारो छा आहे ॻाल्हायो इहो जन्नती आहे साईं फरमाइनि था वकान लहू का अजरिल मुजाहिद फी सबीलिल्लाह इन माण्हू जे लाइ अल्लाह जे रस्ते में जिहाद करण वारे मुजाहिद जो अजर ऐं इन यतीम न्याणियुनि खे पालण वारे जो अजर सरो बदर आहे उहो मुजाहिद जेको ॾींहं जो जिहाद करे राति जो जागी इबादत करे मुजाहिद भी आहे गाज़ी भी आहे जेको अजर उन मुजाहिद जो उहो अजर उन टिनि न्याणियुनि खे पालण वारे जो मोहम्मद सोने शाहिदी ॾिनी टिनि न्याणियुनि जे पालण वारो जन्नती जो टिनि न्याणियुनि खे पालण वारो जन्नती आहे ऐं यतीम खे पालण वारो भले हिकिड़े खे ई पाले जन्नती आहे पर जन्नत उहा जो मदीने वारे मीर सां हीअं अमल थींदो सही था चओ सची था चओ हाँ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह हजरत अब्दुल्ला बिन अब्बास का रिवायत है इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी है साईं फरमाइनि था मन कबद यतीमन मिन बैनिल मुस्लिमीन इला तामिही व शराबिही अदखलहु अल्लाहुल जन्नत अलबत्ता पूरे ध्यान के तो मत तर्जुमा साईं फरमाइनि था मुसलमाननि में को यतीम ॿार ॾिठे खणी भाकुर पाए यतीम ॿार खे भाकुर पाए खणी आयो पंहिंजी मानी जे दस्तरखान ते वेहारियईं जेको खाधई पैसो खारायईं जेको पीतई पैसो यतीम खे पियारियईं साईं फरमाइनि था इहो जन्नती आहे पक पक सां कसा जन्नत सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वाले साईं रस्ता खोले ॾिना आहिनि जन्नत जा असांखे चंडराई छॾे सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु मुड़े मुकम्मल ध्यान कयो मां हिकिड़ी नई हदीस ऐं मां पंहिंजे ज़िंदगी में पहिरियों भेरो इहा हदीस बयान तवज्जो आहे हदीस आहे मुस्नद अबू याला इस्नाद हसन सां मदीने वारे साईं जा लफ़्ज़ मुबारक
राबिया हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु साईं फरमाता अना अव्वल मन यफ्ताहु बाबल जन्नह मां मोहम्मद करीम सब का अव्वल जन्नत जो दर मां खोलाईंदुसि आदम बाहर, नूह बाहर, इब्राहिम खलीलुल्लाह बाहर, मूसा कलीमुल्लाह, ईसा रूहुल्लाह, यूसुफ नबीउल्लाह, यूनुस नबीउल्लाह हड़ई बार मोहम्मद सफनी का अज्ञा साईं फरमाता जन्नत नबियन ते हराम हूंदी जैसी ते मां मोहम्मद जन्नत में पैर न पाया सबका अव्वल जन्नत में वञण वारो मां हूंदुसि जन्नत जो दर खोलण वारो ई खोलाइण वारो ई मां साईं फरमायो त जेॾी महिल हीअं दर खोलाईंदुसि न इन्नी अरा इमरातन तुबादिरुनी हिकड़ी औरत ॾिसंदुसि जेका मुखां बाग में जन्नत में निकिरी हिकड़ी औरत मुखां अॻ में जन्नत में हली वेंदी फअकूल लहा मां उन खां पुछा कंदुसि तूं केरु आहीं भाई केरु आहीं मूं मोहम्मद खां अॻ में नबीअ सभु सवा लख नबीअ पोइते तूं अॻ में आहीं केरु वमन अंते तू केर रही फतकूल अना इमरातुन कअतु अला आयता मिली वा औरत चौंदी या रसूल अल्लाह मां तवाजी उम्मतियाणी तवाजी गुलामियाणी आया मुझी जवानी में मुझो मुड़स गुजारे वियो मुझा बचड़ा यतीम हुया वो मुखे बापे चयो बी शादी कर भाइरन चयो बी शादी कर मां जे यतीम बच्चन ते वेही रस यतीम बच्चन के पालुम ताजुम न पायुम या रसूल अल्लाह बी शादी मुंह न कई यतीमन बच्चन के पालुम मां उहा तवाजी गुलामियाणी आया साईं फरमाईंदा तू हकदार आहीं जो अग जन्नत दे बात समझ में आई हाँ सैयदुल अंबिया इमामुल अंबिया ताजदारे कायनात फरमाइंदा दर मां खोलींदुसि पर मुखां अॻ में उहा औरत निकिरी पुछंदुसि मनन ते तूं केरु आहीं मुखां अॻ में वञण वारी केरु आहीं या रसूल अल्लाह तुंहिंजी नौकरियाणी तुंहिंजी गुलामियाणी महबूब तो ई त फरमायो हुयो त यतीमन जी परवरिश कयो दस त तव्हां ॾिनो हाँ हुजूर जन अहमियत ॿुधाई अहमियत यतीमन जी परवरिश का मामूली ॻाल्हि न आहे सल्लल्लाहु अलैहि या इमाम तबरानी रिवायत आंदी हजरत अबू दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु था चवन अतन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रजुलन यशकू कसवत कल्बिही हिकड़ो माण्हू मदीने वारे साईं जी खिदमत में आयो या रसूल अल्लाह दिल ॾाढी सख्त थी वई दिल सख्त थी कठोर दिल थी वियो आहे कॾहिं ॻोढ़ो ई नथो अचे पुट दिल की सख्ती बीमारी तो दिल की सख्ती के माण्हू नरम दिल हूंदा आहिनि थोरी ॻाल्हि ॿिए जो ॾुख ॾिसी अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा ऐं के वरी अहिड़ा कठोर दिल पीउ मरी वञे त अख में ॻोढ़ो न अचे मां मरी वञे त अख हाली न थिए दिल जी सख्ती दिल जो कठोरपण या रसूल अल्लाह अबू दरदा चए साईं जन वटि वेठा हुजूं हिकिड़ो माण्हू आयो या रसूल अल्लाह मुंहिंजी दिल ॾाढी सख़्त थी वई आहे दिल मुंहिंजी कठोर बणिजी वई आहे मदीने वारे साईं फरमायो अतुहिब्बु अन यलीन क़ल्बुका
छा तू चाहीं तो त तुंहिंजी दिल नरम थिए हा या रसूल अल्लाह चाहियां तो मुंहिंजी दिल नरम थिए साईं फरमावा तुद्रिक हाजतक छा तू चाहीं तो तुंहिंजी हाजतूं ज़रूरतूं पूरियूं थियनि दिल नरम थिए रहियल कम पूरा थियनि रुकियल कम मूर्ति खुली पवे बंद थियल कम चाहीं तो अर्ज की हा या रसूल अल्लाह दिल नरम थिए कम पण जमे साईं फरमायो से अरहमिल यतीम यतीमन ते बाझ कर वम्स अरसहू ऐं यतीमन जे मथड़न ते हथ फेराए व अतइमहु मिन तामिक व यलीन कल्बुक व तुद्रिक हाजतक तुझी दिल भी नरम थींदी तुझा कम भी ठही पवंदा यतीमन के मानड़ी खारा यतीमन के मच्छरन ते हथड़ा फेरा यतीमन के पानी प्यार यतीमन जी परवरिश ऐं पालना कर जेकॾहिं असां मुसलमाननि में इहा हमदर्दी पैदा थी वञे न ख़ुदा जो कसम मुल्क सॼो मलीर थी वञे मुल्क अमन ऐं सुकून सां भरिजी वञे तव्हां पंहिंजी दिलि नरम बणायो फ़क़ीरो हमदर्द बणिजो ख़ैर ख़्वाह बणिजो हद ॾोखी बणिजो पंजन परावन सां गरीबन मिस्कीनन सां यतीमन बेवाहन सां वणी ॻाल्हि क़बूल आहे ॻाल्हि अमल कंदव ऐं हिकिड़ी आख़िरी हदीस ॿुधाए पोइ मां दुआ करां मदीने वारे साईं फरमा इमाम इस्फहानी रिवायत आंदी आहे हजरत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत फरमाइनि था हबीबन फरमाया इयाकुम व बुकाउल यतीम बच्चो यतीम जे रोअण खां बचो यतीम खे रोआरियो न यतीम जी दिलि न ॾुखायो यतीम सां ज़ुल्म न कयो यतीम सां नाइंसाफ़ी न कयो फ़इन्नहु यसरा फ़िल लैल वन्नासु नियाम छो त यतीम जो रोअण माण्हू सुता पिया हूंदा आहिनि उनजो रोअण आसमाननि ते पहुचे यतीम जी आह अल्लाह वटि ईअं पहुचंदी आहे जो बग़ैर कंहिं देर जे बग़ैर कंहिं रुकावट यतीम जी दिलि दुखायो न उनजी ख़िदमत उनजी परवरिश उनजी पालना उनजी सार संभाल लहो मदीने वारे पीर सां तव्हां गॾु जन्नत में अल्लाह करीम असां सभिनी खे मुंहिंजे मुस्तफ़ा सुहिणे जे ॾसियल रस्ते ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए हयाती जा पसाह दिलि